वालेकुम नाज़रीन, हिदायत सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। दादू म्यूनिसिपल कमेटी में कचनि मुलाज़िमनि जी 3 महीननि जी पघार में मेगा करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे, जंहिंखां पोइ कचनि मुलाज़िमनि पारां 4 यूसीज़ 24 वार्ड में कम बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। अॻुवाण रबनवाज़ शाहानी, वहीद डावज, अब्दुल लतीफ़ समेत ॿियनि मुलाज़िमनि साफ़ आॾो दाईंदे चयो त गुज़िरियल 3 महीननि खां असांखे कूड़नि आसरनि में हलायो पियो वञे, जॾहिं त चेयरमैन जो मुद्दो पूरो थियण वारो आहे ऐं CMO ऐं अकाउंटेंट ऑफिसर बेरोज़ बरोज़ कूड़नि आसरनि ते हलाए रहिया आहिनि। एहतिजाज दौरान ज़िम्मेवार ऑफिसर पहुची करे एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि खे मार कुट कई। उनखां पोइ मुलाज़िमनि पारां अॼोके ॾींहं ते असांखे पघार न ॾिनी वई त असां दादू प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। रिपोर्ट फिदा हुसैन पंवर, हिदायत सिंध, दादू। असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे पघार ॾियनि। 333 रुपया ॾिहाड़ी आहे। 333 रुपया ॾिहाड़ी में पाकिस्तान में कहिड़ो कमाईंदो मज़दूर, पर हे बेरोज़गारी, बदहाली, तकलीफ़ आहे।